नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे मीरपुर माथिले खां ख़बर ॾींदासीं। मीरपुर माथिलो वेझो सबर पुल भरिसां खान वाही ऐं मलक वारे वाही वटि कंडेर शाख में पाणी वधीक हुअण करे 10 फुट जो गारो पइजी वियो। इतला बावजूदि आबपाशी जो को बि अमलदार न पहुतो। इतला मिलण ते ॻोठ निज़ामुद्दीन बोज़दार जे माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत गारे खे रोकियो ऐं 100 एकड़ बीठल फुटी जो फसल बचाए वरितो। मीडिया सां ॻाल्हाईंदे यासीन बोज़दार, तोतो बोज़दार, वॾेरो बरकत अली ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असां काफ़ी दफ़ा आबपाशी वारनि खे इतला बि कयो आहे त सबर पुल भरिसां खान वारे वाही ऐं मलक वारी वाही वटि कंडेर शाख जो बंदि तमामु कमज़ोर आहे, हुन जो मरम्मत कयो वञे, पर हिन महिल ताईं को बि आबपाशी जो अमलदार न आयो आहे। वधीक हिननि चयो त अगरि असांजो को बि नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेवार आबपाशी जा अमलदार हूंदा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।